ॾेई रहियो आहियां स्पेशली असांजे तमामु सिंधी भाइरनि जे लाइ जेके ॻोठनि में वेठा आहिनि या नंढनि शहरनि में आहिनि। असां सभु हिन वक़्तु सम्झी सघूं था त हे जेको कोविड-19 आहे, जंहिंखे असां कोरोना वायरस बि चऊं था, हिकिड़ो अहिड़ो वायरस आहे जेको हिन वक़्तु सॼी दुनिया में फैली वियो आहे। असां पाण हिन खां कीअं बची सघूं था, मां स्पेशली पंहिंजे सिंधी भाइरनि खे इन करे ॿुधायां थो जेके ॻोठनि में या नंढनि शहरनि में आहिनि। उहे चांहि जी होटलनि ते वञी वेही था रहनि ऐं हिक ॿिए सां काफ़ी कुर्ब हिन वक़्तु ॾेखारण जी कोशिशि करे रहिया आहिनि, गॾु वेही रहिया आहिनि, काफ़ी जाइनि ते मजमो कठो करे रहिया आहिनि। इहो टोटली ग़लति आहे। इन जे करे ग़लति आहे त हीउ वायरस फैले थो सिर्फ़ु इन जे करे जो तव्हां कंहिंसां हथु था मिलायो या तव्हां कंहिंखे भाकुर था पायो या जंहिंखे आहे इहो वायरस तव्हां उन जे भरिसां वेहो था हिकु 2 फुट जे फ़ासिले ते। एटलीस्ट तव्हांखे इहो करणु खपे हिन वक़्तु तव्हां हिक ॿिए खां दूरियूं अपनायो, दूरि रहो, परे रहो, मजमो कठो न कयो, हिक ॿिए सां हथु घटि मिलाइण जी कोशिशि कयो। ॿियो पंहिंजे वात ते ऐं मुंहं ते पंहिंजे ई हथ खे हर हर न हणो। सिर्फ़ु सैनिटाइज़ जेकॾहिं नथा करे सघो तव्हां, सैनिटाइज़र अॼुकल्ह मार्केट में आहिनि, पर जेकॾहिं नथा करे सघो महांगा आहिनि, हथ धो। हथ धोअण सां बि जरासीम ख़तमु थींदा आहिनि। ॿियो वरी वारा मसइला जेके इहे बि आहिनि त माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे त हे वायरस केतिरो जल्दी सां फैली सघिजे थो। हे वायरस ॾाढो जल्दी फैली सघिजे थो। असांखे कोशिशि करणु खपे त हिन वक़्तु पंहिंजे घरनि में रहूं, कुझु अर्से जे लाइ पंहिंजे घरनि में रहूं। पंहिंजनि बुज़ुर्गनि खे जेके कुराड़ा आहिनि, छो त उहे ॾाढो जल्दी इन मां इफेक्ट थी सघनि था, उन्हनि खे इहो वायरस ॾाढो जल्दी लॻी सघे थो, छो त उहे वीक आहिनि, छो त उहे कुराड़ा आहिनि। ऐं ॿियो ॿार तव्हांजा उहे बि वीक हूंदा आहिनि, उन्हनि जो इम्यून सिस्टम ॿाहिरि जेतिरो स्ट्रॉंग न हूंदो आहे। त ॿारनि खे ऐं वॾनि खे स्पेशली इन्हनि खां बचाइण जी सख़्तु ज़रूरत आहे। सो कोशिशि कयो पंहिंजे घरनि में रहो। जेको हुकूमत चई रही आहे हिन वक़्तु तव्हांखे त पंहिंजे घरनि में रहो, माण्हुनि सां हथु न मिलायो, माण्हुनि खे भाकुर न पायो। ॿियो मस्जिदुनि में तव्हां निमाज़ूं पढ़णु वञो था, निमाज़ पढ़ो, तव्हां घर ते वेही पढ़ो, छो त अलाह खां अलावा ॿियो कोई रस्तो कोन्हे। डेफिनेटली अलाह खां ई घुरिणो आहे, जेको कुझु बि करिणो आहे उन खां ई माफ़ी घुरणी आहे। पर हिन वक़्तु मजमो कठो न आहे करिणो। सो मजमो कठो न करे पंहिंजूं इबादतूं पंहिंजनि घरनि ताईं महदूदु रखो, घर खां ॿाहिरि न निकिरो। जेतिरो थी सघे मैसेज तव्हां शेयर कयो ताकी असांजा सिंधी भाइर सम्झी सघनि त मसइलो छा आहे। हथु न आहे मिलाइणो, हथ धोइणा आहिनि। ऐं जेकॾहिं कोई हथु नथो मिलाए उन सां नाराज़ न आहे थियणो, इन ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि करणी आहे त हिन वक़्तु सिचुएशन न अमीर न ग़रीब, न कोई कंहिं ज़ात जो न कंहिं पात जो कोई फ़र्क़ु नथो पवे। वायरस कंहिंखे बि नथो ॾिसे। सो इन जे करे हथु मिलाइण खां गुरेज़ कयो ऐं हिन मैसेज खे शेयर कयो ताकी असांजे सिंधी भाइरनि ते त ताईं पुॼी सघे असांजो मैसेज। थैंक यू।